लेडीज सूट दिखा रहे। अरे तू केरो कलर चाहिए? व्हाइट है। ये गाड़ी गाड़ी साथ में। अरे भैया वो ब्लू कलर जो सूट दिखा रहे हो ना, वो ब्लू कलर जो सूट मैंने माता सेल्समैन तो लगाया बाटा बूट डेनम जी जीन ऊंची शर्ट पाती है माल का। सॉरी। वेलकम टू भगवान कलेक्शन सर। छा छा तो वटि? सर जेको तव्हां चवंदो सभु मिली वेंदो। मैन में खपे, लेडीज़ में खपे, मैन में सूटिंग शर्टिंग्स शेरवानी फैब्रिक अगरि तव्हांखे शादी पार्टी लाइ खपे त, लेडीज़ में खपे त लेडीज़ में मिली वेंदो, स्टिच अनस्टिच सूट्स, साड़ी, कुर्ती फैब्रिक, जेको तव्हां चओ इंडियन वेयर जेको बि तव्हां चवंदो सभु मिली वेंदो सर असां वटि। एसी बरोबर ना है छा? कूलिंग काने यार सभा बरोबर? हा कूलिंग सर चेक करायांसि थो। हूंदी एतिरी आहे, 2 मिंट खनि चेक कयां। हाँ ॿाहिरि उसां में बीहण खां हिते मज़ो थो अचे। मस्तु थोरी देरि अञा बीहांसि मां। सर आयो कोई पीस पसंदि? जेको फैब्रिक तव्हां चवंदो मां तव्हांखे साम्हूं रखंदुमि। टेरीवुल, टेरीकोट, दुनिया भर जा फैब्रिक जेको तव्हां चओ सभु मिली वेंदो असां वटि। इंटीरियर मस्तु करायो अथव। किथां करायो अथव इंटीरियर? सर उहो सेठ खे ख़बर हूंदो, मूंखे बि एक्चुअली आइडिया न आहे। असां सर खे ख़बर हूंदो। इंटीरियर सुठो आहे। ॾिसो ॿियो कपिड़ो ॾेखारियां तव्हांखे मां। आयो कुझु सर सम्झ में? वॉशरूम किथे हिते? सर साम्हूं। अचां थो वॉशरूम मां थी करे अंदरि ई सोचां छा छा खपे। बिल्कुलु। ये लेडीज सेक्शन आहे? यस सर, A to Z लेडीज़ जेको बि तव्हांखे खपे। कुझु कढाया लेडीज़ में तव्हां वठंदो कुझु? चांहि चाहिए, चांहि न आई न? सर चांहि चाहिए। 2 मिंट में घुराए चांहि। 2 मिंट में हलो तव्हां। सम्झ में आयो कुझु पीस साहब? हाँ जेको तव्हां ॾेखारियो हिकदमि मस्तु, सभु बढ़िया हो, सभु बढ़िया। कहिड़ो कढायांसि पीस तव्हां दुकान लाइ? बढ़िया, पीस बढ़िया, सभु बढ़िया। तव्हां लाइ कहिड़ो कढायांसि? हा थी तुंहिंजे बाज़ार में कमु? हा मां बि ॿाहिरि बीठो हुउमि, गर्मी लॻी वई ॾाढी। आयुमि हिकु शोरूम में, सभु कम थी विया हिते असांजा बि। चांहि वांहि पीती, मस्तु फ्रेश थी वियुमि, बाथरूम मां थी आयुमि हिकदमि। हाणे असांजो टाइम ई न लॻंदो किथे बि। हा बसि तूं ॿाहिरि निकिर, मां बि अचां थो। हा हलो साहिबु, बाक़ी सभु मस्तु थी, तूं कंदो रहो ईअं मस्तु थी, बढ़िया थी तुंहिंजा वैरायटी बराबरि। मम्मी ये ॾिस सुठी लॻी। हीअं प्लेन टी शर्टूं पाईंदे घणे अथसि भैया? इहा 800 रुपया भेण। 800 रुपये प्लेन टी शर्टूं। टी शर्ट वठी ईंदी आहे न, तुंहिंजी भरियल काई टी शर्ट सनो आहे मन, ख़ाली होश में ख़ुशि आहियो। मम्मी ये ब्लैक ॾिस सुठी लॻी। अञा घणी ब्लैक पाईंदे? कबट ॾिठो थी पंहिंजो? 15 मां 14 टी शर्टूं ब्लैक क्यों थी? भैया सुठो कुछ ॾेखारियोसि। मम्मी ये ॾिस, ये मस्त प्रिंट वाली सुठी लगी भाई। खाली प्रिंटूं पढ़, तूं अखर पढ़, कपिड़ो ॾिसे तो कहिड़ो सन्हो आहे। धोईनी मां आहियां, मूंखे ख़बर आहे। भई पीउ पुटु खाली होश में ख़ुशि, अकुल अथनि न कंहिं टकियो। हले भाई देरि थी, रोटियूं करिणी पयूं आहिनि। मम्मी ये जीन मूंखे वणी आहे, मूंखे खपे ई माना खपे यार। खपे माना छा? ये मूंखे वणी आहे, मां वठंदुमि। हिन में कहिड़ा मोती लॻल आहिनि? तो खपे? ये वणी आहे मूंखे यार। घणी अथसि भैया? घणे अथसि भैया? डिस्काउंट हूंदुसि न कुझु? भेण हिन में 20% डिस्काउंट करे 3400 रुपया। तूं ख़र्च करे एॾो वठूं पाईंदे सही? हा मां पाईंदुमि। पाईंदो न भेण, छो न पाईंदो? भैया तव्हांखे ख़बर न आहे ॿारनि जी, हिकु दफ़ो पाइनि था, 2 दफ़ा पाइनि था, कबट में पर सड़े थी।
ऑनलाइन त लाइ घणा दफ़ा घुराए चुको आहे शोरूम ऑफर चई घुराइनि था पयूं आहिनि ईअं कबट में तूं सोच वरी बि पाईंदे सही हाँ यार पाईंदुमि मां वठी ॾे तोखे अहिड़ी जीन पई त थी न पर हर भुर अहिड़ी काई नीड त न आहे तोखे 4-5 जीनियूं पहिरियों बि पयूं थी वठी ॾे न मम्मी मां पाईंदुमि यार ॾिस मूंखे त सम्झ में नथी अचे तोखे बराबरि लॻे थो तूं ॿुधाए हाँ मम्मी बराबरि आहे मां पाईंदुमि ॾिस मूंखे त सम्झ में नथी अचे तोखे वणे त ॿुधाए हाँ मम्मी मूंखे वणे थी पई मां बराबरि मां पाईंदुमि ॾिस हिकु त पप्पा खां पुछे न त पहिरियों पोइ वठूंसि था न मम्मी मूंखे पसंदि आई आहे मां पाईंदुमि ठीकु आहे ठीकु आहे न पप्पा खां पुछी पाईंदे न हाँ भई अचे त पप्पा खां पुछी करे पोइ वठी ईंदा तव्हां भली साइड में रखी छॾियोसि पप्पा न अची खणी ईंदा ठीकु आहे भैया हलो गुड्डू टियों नंबर मदन टियों नंबर पीलो वारो हा उहो हा इहो लाइ अचेसि अरे कहिड़ो हाल आहे भाभी हाँ ठीक है छा चांहि पीअंदो ना ना ठीकु आहे ॿुधाए छा ॾियांव कुछ मुंहिंजे लाइ सुठो पीस ॾेखारो न दाल आहे हाँ हे पीस ॾिसो भेण स्टाइलिश पीस अथव हिकदमि हाणे ॿ ॾींहं भेण सोनम कपूर पाए बीठी आहे रेड कारपेट ते भेण हे पीस ॾिसो मॉल जो आइटम अथव अञा 2 ॾींहं पहिरियों हाणे करीना पाए बीठी आहे विराट कोहली जी शादी ते जाम सिंपल आहे थोरो ईअं हेवी में ॾेखारियो न आहे त सुठो बट जाम एम्ब्रॉयडरी अथसि हिन में वरी थोरो बराबरि पीस ॾेखारियो न मुंहिंजे लाइ न हिन में त मां ॿुडी लॻंदमि इहो न भैया हिन लाइ हाणे मुंहिंजी उमिरि किथे आहे ऐं न को मूंखे इहा ससु पाइण ॾींदी इहो त जाम ब्राइट कलर आहे हिकदमि थोरो ईअं सटल सोबर कलर हुजे न इहो त जाम डल थो लॻे कलर थोरो ईअं सुठो ॾेखारियो अञा इहो जाम कॉमन आहे न इहो ओके आहे ईअं इहो ओके आहे न नो बस भैया एतिरा ई आहिनि भेण चओ था एतिरा ई हे सॼो दुकान खाली थी वियो तव्हां चओ था एतिरा ई आहिनि ॾिसो न अञा कुझु निकिरी अचेव मुंहिंजे लाइ भेण दुकान त मुंहिंजो खाली थी चुको अथव अगरि तव्हां चओ त पंहिंजे घर वारीअ कबट मां 2-4 ड्रेसूं कढी अचां न भैया थैंक यू ॾिसे थो मदन दुकान जा 1500 पीस दुकान खाली थी वियो चए थी अञा ॾेखार हिन खां सुठा मर्द थिया हुन ॾींहुं जेको न आयो फोन ते बीठे बीठे ऑर्डर डन कयो अथई ॿुधाए हिनखे मां 1500 पीस ॾेखारे थी अञा ॾेखार हाणे गुस्सो थो चए जाम अथसि न खपे त घटि करायोसि हाँ करे ॾिसो 5 बबुड़ी चयोसि बस 500 ले लो लास्ट 500 दूंगा नहीं सर 700 इससे कम नहीं हो पाएगा अरे यार अभी पसंद आया तो मजबूरी का फायदा उठाते हैं ना नहीं एक काम करो आप 680 दे दो इससे कम नहीं आएगा सर 600 ले लो खत्म करो सर आप पूरा मार्केट देख लीजिए 680 से कम आपको किधर भी नहीं आएगा अरे यार मार्केट का रेट और तुम्हारा रेट दोनों सेम रहेगा तो क्या फायदा तुम्हारे पास आने का अपना आदमी होकर ऐसा करेगा तो पराये को क्या बोलेंगे हम लोग बताओ सर लास्ट 670 आएगा इससे कम में नहीं आएगा अरे कम क्या होगा निकलूंगा पड़े सब कम न सर कहीं तो अंदो पानी सब पक्का हाँ हेलो देखते हैं ठीक है भाई साहब ले लो 600 रुपये में अरे कैसा बताऊं यार कैसा है ये जो लड़का आ रहा है ना सेम इसके जैसा है अरे दोस्त एरिया मुझे पुटे यार तो जेतिरो आहे मिंट ट्रायल करे ॾेखार न इहे अरे वाह ओके ओके एक कम कर ये भी पाए अच ये सुठी थी लगे ये भी पाए अच लेट थी अरे 5 मिनट लगंदे तू इते पाए पास पाएच फटाफट ॾिसां हाँ ये बरोबर है एक कम कर ये भी पाए अरे हेरिया ना ये पाए अंकल एक्चुअली मुझे कितने पहुंचा अरे तू
तू घरी घरी पाण ला अंदर छो तो नहीं मर्द माण्हू आहे हिते ही पाए जल्दी कर ये पाए जल्दी कर पकड़ अगो वो हिते ही पैंट लाए हे जीन पाए जल्दी कर अञा 3 वॻा ॿिया बि पाइणा जल्दी कर अरे हिते ही पाए न पैंट चल कोई बीठो मुंहिंजो मूंखे पसंदि अरे 5 मिंट लॻंदे 3 वॻा अञा ॿिया बि आहिनि लाए हिते ही लाए ठीकु आहे अंकल अरे यार तू एॾी देरि छो थो लॻाए मां दुकान छॾे आयो आहियां 3 वॻा अञा ॿिया बि ट्रायल करणा आहिनि जल्दी करे ये बि वञी पाए अच वञे भाऊ ये जेका छोकिरी थी वञे न इनखे मां इंस्टाग्राम ते फॉलो कंदो थी मांव न सम्झ में आई ॿिए दफ़े ॾिसंदमि अरे भाऊ हा हे ॾिसो हा चयोमांव न हिन छोकिरीअ खे मां इंस्टाग्राम ते फॉलो कंदो आहियां केरी अरे यार जेका हाणे कपिड़ा खणी न वई अंदरि ट्रायल रूम में हा ॾिसो अंदरि इंस्टाग्राम में अपलोड बि कया अथव ॾिसां ॾिसो ऐं लिखियो बि अथव कुझु ईअं आउटफिट ऑफ द डे कुझु ईअं अच्छा हा अरे ये तो चाहिए मूंखे भाई कपिड़ा नथा अचनि सम्झ में उहे त चवां थो मां अरे हे त यार ग़लति आहे न हे हिते अची करे ट्रायल रूम में अची करे फोटू था कढाइनि ऐं इंस्टाग्राम में था विझनि ॿिए दफ़े अहिड़नि ग्राहकनि ॾे ध्यानु ॾिजे हा अरे भाऊ हा। हिनखे बि मां इंस्टाग्राम ते फॉलो कंदो थी मांव हे सिंधी वीडियो ठाहींदो अथव पीउ पुट जा 2 कैरेक्टर कंदो अथव अरे तू कमु धंधो कंदो आहे की न ख़ाली इंस्टाग्राम ते हेॾो सभिनी खे ॾिसंदो आहे भाऊ कंहिं महिल त थोरो टाइम कमु धंधे ते ध्यानु ॾे अरे अरे भाऊ अरे हे ॾिसो हे जेको छोरो अंदरि न वियो हाणे को सिंधी वीडियो ठाहींदो आहे हा, पीउ पुट जा कैरेक्टर 2 कंदो आहे अरे अंदरि आहे न ट्रायल अरे रूम में ना भाऊ हे हिन त हद ई करे छॾी अथव छा कयूं रे हे अंदरां ई फोटो अपलोड थो करे इंस्टाग्राम ते लास्ट टाइम छोकिरीअ अपलोड कया हुया उहो बि घर वञी करे हे त हितां ई थो करे ॾिसां अञा ॿाहिरि बि न निकितो अथव अच्छा हाँ अगर हिन चई हाणे भई मूंखे कपिड़ा न खपनि तूं हिकु कमु कर पहिरियों शटर बंदि कराए शटर गोरखे चवांसि हा गोरखे अचु आयो अथव भाऊ आयो अथव पक चवंदो 990% या त फिटिंग न आई या त पैसा न खणी एक्चुअली मां पैसा घटि खणी आयो वॉचमैन शटर नीचे कर आजो अॼु हिन जा कपिड़ा लाहे करे इंस्टाग्राम ते फोटू था विझूं पकड़ेसि लॻे अरे एक मिनट आई होप फर्स्ट ऑफ ऑल तव्हांखे वीडियो पसंद आई हूंदी एंड अ बिग शाउट आउट टू भगवान कलेक्शंस it's a massive store with a huge collection for all the men and women wear. It's in Santa Cruz, लोखंडवाला and King Circle. मतलब स्पेशली लेडीज में जेके आउटफिट्स हुया जेकी कलेक्शन हुई मतलब मुंहिंजे अंदर ही अंधेरी भी निकिरी होता ॿाहिरि so I definitely recommend it. Go and have a great shopping at भगवान कलेक्शंस. Also अगर तव्हांखे वीडियो पसंद है प्लीज शेयर कयो पंहिंजे फ्रेंड्स सां फैमिली सां एंड जंहिंने सब्सक्राइब न कयो प्लीज सब्सक्राइब कयो. ऑल्सो फॉलो मी ऑन इंस्टाग्राम एट द्रिवेन ऑफिशियल. मां ट्रायल रूम मां सेल्फी न विझंदो आहियां. न्यू वीडियो जल्दी ईंदी. टिल देन बाय बाय. टेक केयर. जय झूलेलाल.